मोहब्बत जो आलमी ॾियारो न वतन लाइ आहे जेको वतन तव्हांखे पाले निपाए वॾो करे थो, अनाज ॾे थो, मेवा ॾे थो, फल सब्जियूं ऐं फ्रूट ॾे थो, गुल ॾे थो, समुंड ॾे थो, तव्हां वॾा था थियो। ऐं मोहब्बत जो आलमी ॾियारो उन धरतीअ जे लाइ आहे जेका तव्हांखे सॼी ज़िंदगी पंहिंजे अंज में रखे थी, महफ़ूज़ रखे थी। मोहब्बत जो आलमी ॾियारो तमामु तर मुस्कुराहटुनि जे नाले आहे। मोहब्बत जो आलमी ॾियारो सॼी दुनिया जे आलम इंसान जे नाले आहे। मोहब्बत जो आलमी ॾियारो पंहिंजे ख़ुदा जे नाले आहे। मोहब्बत जो आलमी ॾियारो सॼी काइनात जे नाले आहे। उन सभिनी नौजवाननि खे थोराए थो आहियां जिन मोहब्बत जे आलमी ॾियारे ते गुल पेश कयो। हाणे मां तव्हां सभिनी नौजवाननि खे चवंदुसि मोहब्बत जे आलमी ॾियारे ते हिकिड़ो गुल खणी वञी करे पंहिंजे पेरेंट्स यारो पेश करण खे चयो त मोहब्बत जो आलमी ॾियारो अम्मी बाबा तव्हांखे मुबारक। किताबनि यारो खणी वञी करे चयो त किताबो मोहब्बत जो आलमी ॾियारो तव्हांखे मुबारक। ठीकु आहे। ऐं लहंदड़ सिज खे यादो रखी करे चयो त लहंदड़ सिज मोहब्बत जो आलमी ॾियारो तोखे मुबारक हुजे। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा पंहिंजे हसीन ज़बरदस्त ऐं बहितरीन खां बहितरीन ख्वाब खे चयो त मोहब्बत जो आलमी ॾियारो ऐं मुंहिंजा अज़ीम ख्वाब तोखे मुबारक हुजे। ऐं वरी पंहिंजी ज़बरदस्त नाकामी खे चयो जे तव्हांखे डिसअपॉइंट कयो, उहा नाकामी जे तव्हांखां तव्हांजो ख्वाब खसे वरितो, उहा नाकामी जे तव्हांखे अॻिते न वधण ॾिनो, उहा नाकामी जे तव्हांखे सॼी ज़िंदगी हिकिड़ो रिग्रेट ॾेई छॾियो, तव्हां हिकिड़ो पछतावो ॾेई छॾियो, उन तव्हां ही गुल घोरे करे चयोसि त मोहब्बत जो आलमी ॾियारो ए मुंहिंजी डिसअपॉइंटमेंट, ए मुंहिंजी बदकिस्मती तुंहिंजे नाले करे थो। मोहब्बत सिर्फ़ ऐं सिर्फ़ सुठनि लफ़्ज़नि, सुठनि माण्हुनि, सुठनि जॻहियुनि ऐं सुठनि शयुनि सां न थियणु घुरिजे। ऐं भायां थो त मोहब्बत उन्हनि माण्हुनि सां बि थियणु घुरिजे जंहिंसां तव्हांखे सख़्त तरीक़े नफ़रत हुजे। जहिड़ो कि तव्हांजो दुश्मन, जहिड़ो कि ॾुखिया ॾींहं। ही गुल मुसलसल एहतिजाज बि आहे, ही गुल मुसलसल जिदोजहद बि आहे, ही गुल मुसलसल तमन्ना आहे, ही गुल मुसलसल ख्वाहिश आहे, ही गुल मुसलसल हिकिड़ी उम्मीद आहे। त ही गुल उन्हनि सभिनी शयुनि जे नाले करे छॾियो जेके तव्हांखे नए जियापे लाइ उत्साह पैदा कनि था, जेके तव्हांखे मोटिवेट कनि था ऐं तव्हांखे मुसलसल चवनि था बाबा यू कैन डू, यू कैन डू, यू कैन डू, लेट्स रीस्टार्ट। जेके तव्हांखे किरण कोन था ॾियनि उन सभिनी शयुनि जे मथां, किताबनि जे मथां, उस्ताद वालिदैन ऐं माण्हुनि जे मथां, उन गुलनि खे हीअं घोरे मथां मथां छटे छॾियो त चयो मोहब्बत जो आलमी ॾियारो तव्हां सभिनी इंसान जो आहे। मोहब्बत जो आलमी ॾियारो उन्हनि समाजी कारकुननि जे लाइ आहे जेके रोडनि ते, रस्तनि ते एहतिजाज कनि था, वेहनि था, पंहिंजी धरती जे बका लाइ, पंहिंजी हर शइ लाइ जिदोजहद कनि था। मोहब्बत जो आलमी ॾियारो उन्हनि नौजवाननि लाइ आहे जेके बुख हड़तालूं कटे करे पंहिंजे हक़नि जी जिदोजहद कनि था। मोहब्बत जो आलमी ॾियारो उन्हनि साफ़िन जे लाइ आहे जेके पंहिंजे कलम खे हिकिड़ो हथियार बणाए करे ऐं कलम जा अलम बरदार थी करे हिन समाज जी बुराइनि खे वाइको कनि था ऐं ख़तमु कनि था। मोहब्बत जो आलमी ॾियारो उन्हनि साफ़, शफ़ाफ़, बहितर ज़हीन सियासतदाननि लाइ आहे जेके पंहिंजे मुस्तक़बिल जो आईंदो बहितर ॾिसणु चाहिनि था। मोहब्बत जो आलमी ॾियारो तमामु तरह उन्हनि लीडरनि जे नाले आहे, उन्हनि रहबरनि ऐं अॻवाननि जे नाले आहे जेके पंहिंजे कारकुननि जे ज़हन में हिकु अलॻि फ़िक्र ॾियनि था, हिकु हिन समाज खे, हिन धरती खे नए सिरे अॾण जो ख़्वाब ॾिसनि था। मोहब्बत जो आलमी ॾियारो बिल्कुलु उन्हनि माण्हुनि जे लाइ न आहे जेके कंहिं पार्क्स ते, कंहिं स्कूल्स में, कॉलेजिस में, कंहिं समुंड जे किनारे को कहिड़े हंधि गोॾा खोड़े ऐं गुलाडो पेश करे प्रपोज़ करे थो। मोहब्बत जो आलमी ॾियारो बिल्कुलु बि उन्हनि जे लाइ न हुजणु घुरिजे। मोहब्बत जो आलमी ॾियारो मोहब्बत विराइण वारे जे नाले हुजणु घुरिजे। ऐं जेको मां मोहब्बत जो आलमी ॾियारो हर किस ॿिनि नौजवाननि जे विच में रुमानवी जज़्बनि जो तालुक़ न हुजणु घुरिजे। मोहब्बत जो आलमी ॾियारो उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन, नौजवाननि, साइंसदान, वकीलनि ऐं अदीबनि जे नाले हुजणु घुरिजे। मोहब्बत जो आलमी ॾियारो उन्हनि उस्तादनि जे नाले हुजणु घुरिजे जेके उस्ताद सवाइ सिलेबस जे, सवाइ निसाब जे शागिर्दनि खे इहे शयूं सेखारनि था त सवाल कीअं उथारिजे, कीअं क्रिटिकल थिंकर थिजे, कीअं समाज में सुरखुरू थी करे जीजे ऐं कीअं रहिजे। मोहब्बत जो आलमी ॾियारो तमामु तर उन्हनि वालिदैन जे नाले करे थो जेके वालिदैन सीउ, गर्मी, सिरो, बहार, ऊन्हारो, सियारो न ॾिसंदे मुसलसल जिदोजहद कनि था ऐं पंहिंजे औलाद जे लाइ ॾींहं राति कमाइनि था, महिनत मज़दूरी कनि था, बीमारी जे बिस्तरे खे छॾे था ॾियनि, ज़हनी थकावटनि खे छॾे था ॾियनि ऐं पंहिंजे औलाद जे बहितर खां बहितर मुस्तक़बिल लाइ जिदोजहद था कनि। मोहब्बत जो आलमी ॾियारो उन्हनि साइंसदाननि, उन्हनि डॉक्टर्स ऐं उन्हनि मोहक़क़नि जे नाले थियणु घुरिजे जेके हर रोज़ हिकु नई बीमारी जो बहितर खां बहितर इलाज कढनि था, नयूं नयूं शयूं ईजाद कनि था जेके इंसान ज़ाती सहूलियत जे लाइ हुजनि, जेके हर रोज़ नयूं नयूं शयूं ईजाद करे जेके इंसान ज़ाती सहूलियत लाइ फ़राहम कनि था, जेके हर रोज़ हिकु नई शइ ईजाद करे
इंसान ज़ात के तोहफ़े तौर ॾियनि था त उहो पंहिंजी ज़िंदगी आसान नमूने सां गुज़ारनि। मोहबतुनि जो आलमी ॼाणो तमामु तरुण डॉक्टर जे नाले आहे, जेके डॉक्टर नयूं रिपोर्ट्स आणे करे नईं तहक़ीक़ुनि खे मुंहुं ॾेई करे बीमारियुनि जो तुरत इलाज कढनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि प्रोडक्टिव कंपनीज़ जे नाले आहे, जेके इंसान ज़ात जे लाइ ॾींहं राति जदोजहद कनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि साइंसदाननि लाइ आहे, जेके नाबीननि खे अखियूं ॾियण लाइ आई चेकअप जे लाइ क्लिनिक्स क़ाइमु कनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि साइंसदाननि लाइ आहे, जिन इंसान खे ॿुधण लाइ हिकिड़ो अहिड़ी मशीन तयारु कई जेको बोड़ो इंसान आहे उनखे कन में हणी करे उनखे ॿुधाए सघिजे। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके नॉन एबल ऐं डिसेबल ॿारनि खे व्हील चेयर ॾेई करे इजाद करे ॿारनि खे हलाइणु सेखारियो, वॉकर ॾिनो, टंगूं आहिनि ॾिनियूं। मोहबतुनि जो आलमी ॼाणो तमामु तरुण नौजवाननि लाइ आहे, जेके सॼी राति फ़ोन कॉल ते वेही करे इहो न पुछा कंदा त छा तूं मानी खाधी आहे, तुंहिंजो पसंदीदा खाधो कहिड़ो आहे वग़ैरह। पर मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि नौजवाननि लाइ आहे, जेके सॼी राति वेही करे झीणी बल्ब जी लाइट हेठां मेणबती जे हेठां पंहिंजी ज़हन में मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾिसी करे ॾींहं राति जदोजहद करे सॼी राति जागी करे पंहिंजे गोल सेट करे पंहिंजे मक़सद खे हासिल करण लाइ जदोजहद कनि था ऐं जगंदा रहनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो न सिर्फ़ु उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदनि ऐं नौजवाननि लाइ आहे, पर मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ बि आहे जेके असांजे समाज खे साफ़ सुथरो, ताज़ो ऐं तवाना रखनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो तमामु तरुणनि ॿालनि लाइ आहे, जेके बाग़ीचनि में गुलनि खे पाणी ॾियनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो तमामु उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके समुंड जे किनारनि ते वञी करे कचिरो साफ़ कनि था ऐं मच्छियुनि खे सुठो जियापो ॾियनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके पार्क्स ते वञी करे किथे बि वञी करे कहिड़े बि हंधि वञी करे कबूतरनि खे दाणो ॾियनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके पंहिंजी छत ते वञी करे मानी रखनि था त जीअं पखी खाइनि। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके ॿियनि माण्हुनि खे ख़ुशि रखणु चाहिनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके किताबनि सां इश्क़ कनि था, जेके किताबनि खे पंहिंजो हथियार सम्झनि था, जेके लाइब्रेरियुनि सां इश्क़ कनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके जदीद साइंस ऐं जदीद टेक्नोलॉजी सां पंहिंजे औलाद खे, पंहिंजे मुआशिरे खे आरास्ता कनि था, उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम कनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो तमामु तरुणनि वालिदनि लाइ आहे जेके पंहिंजे औलाद खे नवां नित रस्ता ॾियनि था, पाण पुराणो कोट पर उन्हनि खे नओं कोट ॾियनि था। मोहबतुनि जो आलमी ॼाणो उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके पाण जागी करे तव्हांजो तहफ़ुज़ कनि था।